सिंधड़ी में रिपोर्ट करे पियो फ़क़ीर दिलबार नकरच। हिंगोर जी मासूम 7 सालनि जी न्याणी चमड़ी जी बीमारी में मुब्तला हुअण करे लाचार बणल जिस्म ॻरी वियो खट ते पियल आहे। तफ़सील मूजिब हिंगोर शहर जी रेवड़ी पाड़ जी रहवासी औरत गोमूमल मेघवार जी मासूम न्याणी 7 सालनि जी ईशा कुमारी गुज़िरियल 7-8 महीननि खां वठी चमड़ीअ जी बीमारी सबबि समूरो जिस्म ॻरी वियो, जंहिं सबबि मासूम न्याणी ईशा कुमारी मेघवार हलण फिरण खां ऐं घुमण खां बि लाचार बणियल आहे। मोज़ी बीमारी सबबि बिस्तरे ते पियल आहे। संदसि वालिद औरत गोमूमल मेघवार आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी धीउ ईशा खे 7-8 महीना पहिरियां मामूली ख़ारिश थी ऐं समूरे जिस्म ते नंढा नंढा दाणा निकिता, जंहिं ते असां मक़ामी डॉक्टरनि सरकारी अस्पतालुनि मां इलाज करायो पर को बि फ़र्क़ु न आयो। न्याणी जे जिस्म में ख़ारिश ॾींहों ॾींहुं वधंदी वञे पई। मुंहिंजी मासूम न्याणी 7 सालनि जी धीउ जी समूरे जिस्म खे चमड़ीअ जी बीमारी ॻारे छॾियो आहे ऐं हाणे मुंहिंजे धीउ केतिरनि ई अरसे खां खट ते पियल आहे। हलण फिरण ऐं घुमण खां बि लाचार बणियल आहे। असां केतिरा ई महीना पंहिंजी मदद पाण तहत मक़ामी प्राइवेट डॉक्टरनि खां ऐं मीरपुर ख़ासि जी प्राइवेट अस्पतालुनि मां इलाज करायो। उन बाद सरकारी अस्पतालुनि मां बि इलाज करायोसीं पर को बि फ़र्क़ु न आयो आहे। मासूम न्याणी जो जिस्म ॻरी वञण ऐं कमज़ोरी सबबि गुज़िरियल 7-8 महीननि खां वठी बिस्तरे ते पियल आहे। गुरबत सबबि असां न्याणीअ जी वॾनि अस्पतालुनि मां इलाज नथा कराए सघूं, जंहिं सबबि मुंहिंजी मासूम न्याणी ईशा कुमारी ज़िंदगी ऐं मौत जी चौवाटे ते बीठल आहे। मासूम न्याणी हिन वक़्तु कंहिं मसीहा जे इंतज़ार में आहे, जॾहिं त हितां जे समाजी अॻवाननि शहरनि हिन तक जे MNA पीर आफ्ताब शाह, MPA मिनिस्टर सियाहत ऐं सक़ाफ़त सईद ज़ुल्फ़कार शाह ऐं सिंध सरकार खां पुरज़ोर मुतालबो कंदे घुर कई आहे त चमड़ीअ जी बीमारी में वरतल 7 सालनि जी मासूम न्याणी जो सरकारी ख़र्च ते कंहिं वॾी अस्पताल मां इलाज कराए वञे त जीअं न्याणी सिहतयाब थी सघे ऐं घुमी फिरी सघे।